ज़हर ज़िंदगी ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड अचण वारी जेका अॼु राति ज़हर ज़िंदगी ड्रामे जी एपिसोड ईंदी, छा उन में वाकई रईस गफ़ार ख़ान पंहिंजे भाउ खे कमाल ख़ान खे छॾाइण में कामयाबु थी वेंदो या न, या रबन इहा साॻी सुई जेका राणे खे कमाल ख़ान हई हुई, छा इहा अलमाड़ी मां खणी करे कमाल ख़ान खे वाकई इहे ॿई सुयूं हणी छॾंदो या हिकिड़ी सुई हणंदो, या इहे कमाल ख़ान खे माफ़ु करे छॾींदो। छा रईस गफ़ार ख़ान पंहिंजे भाउ खे बचाइण में कामयाबु थींदो? छा हाणे जावेद बदिलो वठंदो ओठे खां या माफ़ु करे छॾींदो? ऐं आचर सां छा हशर थियण वारो आहे ऐं सूमर उन खे चांहि में ज़हर ॾींदो या न? इहो हाल हक़ीक़त तव्हांखे इन एपिसोड में था ॿुधायूं। पहिरियों इन खे पूरो ॾिसो जीअं तव्हांखे सॼी कहाणी सम्झ में अचे। पहिरीं ॻाल्हि दोस्तो तव्हांखे इहो बिल्कुलु दोस्तो रबन इन ॻाल्हि ते अमल कंदो जेका रईस गफ़ार ख़ान सां उन डीलिंग कई आहे कमाल ख़ान खे छॾण जी, उन ते बिल्कुलु अमल कंदो, लेकिन पहिरियां हू पंहिंजो कमाल ख़ान खां बदिलो वठंदो ऐं राणे खे जेका सुई हई उहा सुई उन खे ज़रूरु हणंदो, अधु मोह करे रईस गफ़ार ख़ान जे हवाले कंदो। लेकिन इन खे 3 एपिसोड लॻी वेंदा, जेका राति किस्त ईंदी, अॻी किस्त जेकी अॻी राति ईंदी, ई 2-3 किस्तनि खां पोइ वञी इहो कमु थींदो। राति जी किस्त में मथां तव्हां सोचे वियो त इन खे सुई लॻंदी कमाल ख़ान जो ख़ात्मो थींदो, ईअं न आहे। 2-3 किस्तनि ते ॻाल्हियूं हलंदियूं, उन खां पोइ उन खे सुई लॻी सघे थी। उन खां पोइ रईस गफ़ार ख़ान जे हवाले कमाल ख़ान खे रबन करे छॾींदो। ऐं ॿी ॻाल्हि दोस्तो इहो त जावेद कोशिशि कंदो रहंदो त ओठे जो बदिलो वठां, लेकिन ओठो फ़िलहालु हिकु पासे टरी वियो आहे ऐं वारिस जी शादी करण जे हिसाब सां। बाक़ी आचर खे सूमर ज़हर ॾींदो, अॻिते हली कोशिशि कंदो, पर उन खे बि थोरी देरि आहे। उमेदु आहे अॼु जो हीउ वीडियो तव्हांखे सुठो लॻो हूंदो। जे वीडियो सुठो लॻो आहे त महिरबानी करे शाहिद कोसो वीलॉग यूट्यूब चैनल ऐं फेसबुक पेज खे बि फॉलो, लाइक, शेयर ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा। मिलंदासीं तव्हां सां असां नेक्स्ट वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।